ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 22/9/2024। अॼु व्यक्त बाप दादा जो रिवाइस कोर्स आहे 18/1/2002। स्नेह जी शक्ति द्वारा समृद्ध ठहो, सर्व आत्माउनि खे सुख शांति जी अंजलि ॾियो। अॼु समृद्ध बाप पंहिंजे स्मृति स्वरूप समृद्ध स्वरूप ॿारनि सां मिलण लाइ आया आहिनि। अॼु विशेष चारों ओर जे ॿार में स्नेह जी लहर लहराए थी। विशेष ब्रह्मा बाप जे स्नेह जी यादनि में समायल आहिनि। ये स्नेह हर ॿार जे हिन जीवन जो वरदान। ये स्नेह हर ॿार जे हिन जीवन जो वरदान। परमात्मा स्नेह ही तव्हां सभिनि खे नई जीवन ॾिनी। हर हिकु ॿार खे स्नेह जी शक्ति बाप जो ठाते। स्नेह जी शक्ति ही बाप जो ठाते। ये स्नेह जी शक्ति सभु सहज करे ॾींदी आहे। जॾहिं स्नेह में समाइजी वेंदा आहियूं त कोई बि परिस्थिति सहज अनुभव थींदी आहे। बाप दादा बि चईंदा आहिनि कि सदा स्नेह जे सागर में समायल रहो। स्नेह छत्र छाया आहे। जंहिं छत्र छाया जे अंदरि कोई माया जी परछाई न पई सघंदी आहे। सहज माया जी ठही सघंदा आहियूं न। बाबा जो स्नेह हिकु छत्र छाया आहे। हिन सां सहज माया जी ठही सघंदा आहियूं। जो निरंतर स्नेह में रहंदो आहे उनखे कहिड़ी बि ॻाल्हि जी महिनत न करणी पवंदी आहे। जो निरंतर स्नेह में रहंदो आहे उनखे कहिड़ी बि ॻाल्हि जी महिनत न करणी पवंदी आहे। स्नेह सहज बाप समान ठाहे ॾींदा आहिनि। स्नेह जे पुठियां कुझु बि समर्पित करणु सहज थी वेंदो आहे। स्नेह में स्नेही खे जो पसंदि आहे उहो ई करण जो मन कंदो आहे। त अॼु बि अमृत वेले खां हर ॿार जी स्नेह जी माला बाप दादा खे विझनि पिया ऐं बाबा बि स्नेही ॿारनि खे स्नेह जी माला विझनि पिया। जी हिन विशेष स्मृति दिवस में अर्थात स्नेह जे ॾींहं में स्नेह में समायल हुआ रहो। ईअं ई सदा समायल हुआ रहो। शिव बाप ऐं ब्रह्मा मां जे स्नेह में समायल रहो न। जेका बि भाउ भेण आहिनि भले ई उहा निमित आहिनि, सुठी असांजी मदद कंदा आहिनि, उन्हनि जे स्नेह में न समाइणो आहे। शिव बाप ऐं ब्रह्मा मां जे स्नेह में समाइणो आहे। छोकी असांखे उन्हनि खे फॉलो करिणो आहे। भले हर हिक जो पार्ट हूंदो आहे, हर आत्मा पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदी आहे, लेकिन असांखे उन्हनि जे स्नेह में न फसणो आहे। ये बि रॉयल रूप जी माया आहे। त महिनत बाबा चवनि था जीअं हिन विशेष स्मृति दिवस में अर्थात स्नेह जे ॾींहं में स्नेह में समायल रहियो। ईअं ई सदा समायल रहो त महिनत जो पुरुषार्थ करिणो न पवंदो। हिकु आहे स्नेह जे सागर में समाइण, ॿियो आहे स्नेह जे सागर में थोरो समय जे लाइ डुबकी लॻाइण। त कई ॿार समायल उहे न रहंदा आहिनि, जल्दी सां ॿाहिरि निकिरी ईंदा आहिनि, इन करे सहज मुश्किल थी वेंदो आहे। त समाइण ईंदो आहे न, समाइण में ई मज़ो आहे। ब्रह्मा बाप सदा बाप जो स्नेह दिलि में समाई। इन जो यादगार कलकत्ता में ॾेखारींदा आहिनि। गंगा सागर में समाईंदी आहे। अॼु बाप दादा सभी ॿारनि में सां इहे ई चाहींदा आहिनि कि बाप जो प्यार जो सबूत समान ठही करे ॾेखारे। सदा संकल्प में समृद्ध। हाणे व्यर्थ जो समाप्ति समारोह मनायो। छोकी व्यर्थ समृद्ध थियण न ॾींदो आहे न। यज्ञ में कुझु बि थींदो आहे, कोई बि शरीर छॾंदो आहे त माण्हू चवंदा आहिनि कि हाणे कीअं थींदो। शिव बाबा जो यज्ञ ब्रह्मा बाबा खां पोइ रुकियो त बि केॾो वधियो। त कंहिं ॿी आत्मा जे वञण सां यज्ञ थोरी रुकी वेंदो आहे। जेको हर चीज़ शिव बाबा ई ब्रह्मा द्वारा कराइनि था न, उहो त निमित्त ठहींदा आहिनि बसि। हाणे जेको बि कर्म रहियल आहे बाबा जे कार्य में, जो बि कार्य रहियल आहे उन जे लाइ ॿियो कोई आत्मा निमित्त ठहिणी ई आहे। जेसि ताईं तव्हां निमित्त ठहिया आहियो, ॿार सदा समृद्ध न ठहींदव त विश्व जी आत्माउनि खे समृद्धि कीअं ॾियारंदा। सर्व आत्माऊं शक्तियुनि सां बिल्कुलु ख़ाली आहिनि।
शक्तियुनि जी भिखारी ठही चुकी आहिनि। अहिड़ी भिखारी आत्माउनि खे हे समर्थ आत्माऊं हिन भिखारीपन सां मुक्त करो। न कम से कम ख़ुदि जे लाइ न त ॿियनि जे लाइ सोचो कि असां अगरि ईअं थी वेंदासीं त ॿिया कीअं शक्ति वठंदा। आत्माऊं त समृद्ध आत्माउनि खे पुकारनि थियूं, हे मुक्तिदाता जा ॿार, मास्टर मुक्तिदाता असांखे मुक्ति ॾियो। आत्माऊं त समृद्ध आत्माउनि खे पुकारनि थियूं, हे मुक्तिदाता जा ॿार, मास्टर मुक्तिदाता असांखे मुक्ति ॾियो दुख अशांति खां। छा इहा आवाज़ असांजे कननि में नथो पए, ॿुधाइण में नथो अचे? हाणे ताईं पंहिंजे खे मुक्त करण में बिज़ी आहियो छा? विश्व जी आत्माउनि खे बेहद स्वरूप सां मास्टर मुक्तिदाता ठहिण सां स्वयं जी नंढी नंढी ॻाल्हियुनि सां स्वतः ई मुक्त थी वेंदा। हाणे समय आहे कि आत्माउनि जी पुकार ॿुधो। पुकार ॿुधाइण में ईंदी आहे या न ईंदी आहे? परेशान आत्माउनि खे सुख शांति जी अंजलि ॾियो। न अञा ताईं बि ॾिसो जीअं माण्हू कंदा आहिनि कंहिंजे शरीर छॾण ते, अरे शरीर छॾे छॾे। पाण खे त बाबा चईंदा आहिनि शरीर छॾे छॾे हुन शरीर खे बसि जल्दी सां जल्दी जलाए छॾो। हुन आत्मा त निकिरी वई, हुनजे मथां एॾी माला फूल, एॾो टाइम वेस्ट करण जो मतिलबु हाणे त उहो समय न आहे न। कम से कम असां ब्राह्मण परिवार खे त ईअं न करिणो खपे। जानकी दादी जो ॾिठो, जानकी दादी जो संकल्प ई हुयो त असांखे बि संकल्प करिणो आहे न कि असांजे शरीर छॾण खां पोइ माण्हू हीअं टाइम वेस्ट न करनि, डेड बॉडी सां टाइम वेस्ट करनि था न। आत्मा त निकिरी वई, हुन डेड बॉडी जे अॻियां वञी करे छा था चओ, वञी करे छा था फूल माला चढ़ायो। टाइम वेस्ट, एनर्जी वेस्ट, मनी वेस्ट, है न। हाणे जो हिकु हिकु सेकेंड असांखे बाबा सां गॾु यादि करे सभिनि खे शक्ति ॾियणी आहे त असांखे इहो बि संकल्प करिणो खपे भई मुंहिंजो शरीर छॾण खां पोइ एॾो ख़र्चो बि न थिए, एॾो टाइम बि माण्हुनि जो वेस्ट न थिए। मां जीअं शरीर छॾां हुनजे कलाक जे अंदरि, कलाक बि न भई छॾियो, हा भई ठीकु आहे, बॉडी खे फटाफट जलाइजो। छा त इहा उहा जेका बि रीति रस्म आहिनि, जेतिरो ब्राह्मणनि खे हिन रीति रस्मनि सां वैराग्य ईंदो तॾहिं त माण्हू बि वैराग्य कंदा न त माण्हुनि जा अञा ताईं 12 ॾींहं केॾो मथो ख़राबु थींदो आहे। पोइ श्राद्ध वर्सियूं त ब्राह्मण परिवार जॾहिं हिन ॻाल्हियुनि रीति रस्मनि फालतू जी रीति रस्मनि खां मुक्त थींदो तॾहिं त सभी आत्माउनि खे बि वैराग्य ईंदो न। माण्हू चवनि था अरे ॾिसी था चऊं डेड बॉडी जे साम्हूं बीह करे अलाए छा था कयूं। त हाणे हिन अज्ञानता खे छॾो, हाणे हिन अज्ञानता खे छॾो। जेसिताईं असांजो ज्ञान स्वरूप न थींदासीं त असां ॿियनि खे छा ॾेखारींदासीं। हा भई ईअं ॾिसो भई आत्मा शरीर मां हली वई, उहो त पतो ई आहे। त बाबा चवनि था हाणे माण्हुनि जी पुकार ॿुधो। हाणे समय आहे कि आत्माउनि जी पुकार ॿुधो। पुकार ॿुधण में नथी अचे छा? परेशान आत्माउनि खे सुख शांति जी अंजलि ॾियो। इहे ई ब्रह्मा बाप खे फॉलो करणु। अॼु विशेष ब्रह्मा बाप खे यादि ज़्यादा कनि। ब्रह्मा बाप सभी ॿारनि खे स्मृति ऐं समृद्धि स्वरूप सां यादि कनि। कई ॿारनि ब्रह्मा बाप सां रोह रियान कंदे मीठे मीठे उलाना बि ॾिनई कि तव्हां एतिरो जल्दी छो हली वियो। ॿियनि जो उलाना ॾिनई, ॿियनि उलाना ॾिननि कि असां सभु ॿारनि सां छुटी वठी करे छो न वियो। त ब्रह्मा बाप चई, मां बि शिव बाप सां पुछियो कि असांखे अचानक छो सॾु कयो। त बाबा चई अगरि तव्हांखे चवां छुटी वठी करे वञो त तव्हांखे ॿार छॾे सघंदा आहियो, या ॿार तव्हांखे, या तव्हां ॿारनि खे छॾे सघंदा आहियो, या ॿार ॿारनि खे बाबा खे छॾे सघंदा आहियो। त अर्जुन जो त इहे ई यादगार आहे कि अंत में बि नष्टो मोह ठहियो। त अर्जुन जो बि यादगार आहे कि अंत में बि नष्टो मोह स्मृति स्वरूप ई रहियो। त ब्रह्मा बाप मुस्कुराइनि पिया, चइनि कि इहा त कमाल हुई जो ॿार बि न सम्झिया कि मां वञा थो, ब्रह्मा बाबा बि न सम्झिया कि मां वञा थो।
साम्हूं हूंदे हुए बि ॿई तरफ़ चुप हुया। शुजी समय प्रमाण सन शोज़ फादर जो पार्ट ड्रामा में लूंदल हुयो। इनखे चइबो आहे वाह ड्रामा वाह, न त माण्हू चवंदा अरे छा थो थिए हा हुलो करणु लॻी वियो। लेकिन उहो बि शांत हुया त उहो बि शांत हुया। इनखे चइबो आहे वाह ड्रामा वाह। सेवा जो परिवर्तन लूंदल हुयो न। ब्रह्मा बाप खे ॿारनि जो बैकबोन ठहिणो ई हुयो। ब्रह्मा बाप खे ॿारनि जो बैकबोन ठहिणो ई हुयो। त अव्यक्त रूप में फास्ट सेवा जो पार्ट वॼाइणो ई आहे। विशेष डबल विदेशन जी ॾाढी मीठी उल्हाना ॾियनि पिया। डबल फॉरनर्स उल्हाना ॾिनो कि डबल फॉरनर्स ब्रह्मा बाप खे चई सिर्फ़ु 2-3 साल तां छो न रुकियो। असां ॾिसी वठूं हा त ब्रह्मा बाप हसी में चवनि पिया, हसी कई कि त ड्रामा सां ॻाल्हियूं करूं, ड्रामा में अहिड़ो छो न हुयो। लेकिन इहे लास्ट फास्ट जो एग्ज़ाम्पल ठहिणो ई हुयो, चाहे भारत में चाहे विदेश में। इन करे हाणे लास्ट फास्ट जो प्रत्यक्ष सबूत ॾेखारियो। विदेशनि जो लास्ट फास्ट जो प्रत्यक्ष सबूत आहे। जीअं अॼु समृत ॾींहुं मल्हायो न, ईअं ई हाणे हर ॾींहुं समृत ॾींहुं हुजे। कहिड़ी बि प्रकार जी हलचल न हुजे त ब्रह्मा बाप अॼु जे ॾींहुं 3 शब्दनि में शिक्षा ॾिनी: निराकारी, निर्विकारी, निरहंकारी। त ब्रह्मा बाप इहे जो 3 शब्द हुए न, इन 3 शब्दनि जी शिक्षा स्वरूप ठहो। मनसा में निराकारी, वाचा में निरहंकारी, कर्मणा में निर्विकारी। सेकंड में साकार स्वरूप में लायो, सेकंड में निराकारी स्वरूप में स्थित थी वियो। सेकंड में असां आत्मा जो साकार रूप में हिते कर्मेंद्रियुनि द्वारा पाठ वॼायूं था। सेकंड में निराकारी रूप। ये अभ्यास जे ॾींहं में बार करो। ईअं न सिर्फ़ु यादि में वेहण जे समय टाइम निराकार स्टेज में स्थित रहो, लेकिन विच में समय कढी हिन देह भान सां न्यारो निराकारी आत्मा स्वरूप में स्थित थियण जो अभ्यास करो। निराकारी आत्मा स्वरूप में स्थित थियण जो अभ्यास करो। कोई भी कार्य करो, कार्य कंदे भी अभ्यास करो कि मां निराकार आत्मा हिन साकार कर्मेंद्रियनि जे आधार सां कर्म करां। मां आहियां निराकार आत्मा, लेकिन मां हिन साकार मुख द्वारा ॻाल्हायां थी, अखियुनि सां ॾिसां थी। ये बार अभ्यास करो। निराकार स्थिति करावनहार स्थिति आहे, कर्मेंद्रियों करनहार आहे। निराकार स्थिति करावनहार स्थिति आहे। निराकार आत्मा कर्मेंद्रियनि सां कर्म कराए थी। आत्मा करावनहार आहे त निराकार आत्मा जी स्थिति निराकारी बाप स्वतः ही यादि ईंदो। त बाबा मूंखां आत्मा में शक्ति भरे थो, मां आत्मा कर्मेंद्रियनि सां कर्म करायां थी। जीअं बाप करावनहार आहे, ईअं मां आत्मा बि करावनहार आहियां। जीअं बाप करावनहार आहे, ईअं मां आत्मा बि करावनहार आहियां। हिन करे कर्म जे बंधन में बंधंदव न, न्यारा रहंदव। छोजी कर्म जे बंधन में फसण सां ई समस्याऊं ईंदियूं आहिनि। मां आत्मा परमधाम खां आई आहियां, मूंखे इहो कर्म करिणो आहे। असां कर्म कयो, असांखे चई माण्हुनि खे ज्ञान ॾियो। असां त बाबा जी यादि में बाबा जो ज्ञान ॾिनो आहे, उहो सभिनि खे ॾियूं था। बसि पोइ वाणी खे विराम, पोइ बाबा वटि पहुची वञो। पोइ हुनजो फल जो बि हुजे बाबा खे अर्पण करे छॾियो। सॼे ॾींहं में चेक करो, करावनहार आत्मा ठही कर्म करायां थी। अच्छा, हाणे मुक्ति ॾियारण जी मशीन तीव्र करो। हाणे मुक्ति ॾियारण जी मशीन तीव्र करो। अच्छा, हिन बारी जो हिन कल्प में पहिरीं बारी आया आहिनि, उहा हथु ठाहियो। त
त नया नया अचण वारे ॿारनि खे बाप दादा विशेष यादि पिया ॾियनि था कि समय ते बाप खे पहचाने बाप खां वरसे जा अधिकारी ठही वियो। सदा पंहिंजे हिन भाग्य खे यादि रखिणो आहे कि असां बाप खे पहचानियो न। भले कोई भाउ भेण बि कुझु सुठो कर्म बि करनि था, लेकिन असांखे उन्हनि जे नाम रूप में न फसिणो आहे। ईअं न सोचिणो आहे उन जे वञण सां असांजो छा थींदो, है न। हीअ बि ॾिसो रॉयल रूप जी माया आहे कि उहा आत्मा जे असां नाम रूप में फसियल आहियूं त बाबा सां बुद्धि योग नथो जोड़े त असां बाबा जी मदद नथा कैच करे सघूं। त इहा उहा आत्मा बि जीअं त दीवार थी हुई असांजे ऐं बाबा जे विच में न। अगरि असां गहराई सां सोचूं त अच्छा डबल फॉरनेस हथु उठायो, ॾाढो सुठो। डबल फॉरनेस खे बाप दादा चवंदा आहिनि कि ब्रह्मा जे संकल्पनि सां पैदा थिया आहिनि। हिकु आहे डायरेक्ट मुख द्वारा वंशावली, ॿी आहे संकल्प द्वारा वंशावली। त जो बि अव्यक्त पाठ में आया आहिनि उहो बाबा जे संकल्पनि जी रचना आहे। त संकल्प शक्ति ॾाढी महान शक्ति आहे। जीअं संकल्प शक्ति फास्ट आहे, ईअं ई असांजी रचना डबल फॉरनेस, डबल पुरुषार्थ, डबल प्रारब्ध अनुभव करण वारी आहे। जीअं संकल्प शक्ति महान फास्ट गति सां आहे न, त डबल फॉरनेस बि फास्ट पुरुषार्थ करण वारा, फास्ट प्रारब्ध अनुभव करण वारी आत्मा आहे न। डबल फॉरनेस खे साकार बाबा जो ॾाढो ॾाढो अनुभव थींदो अव्यक्त में ई। इन करे सॼे ब्रह्मण परिवार में डबल फॉरनेस सिकी लॻा आहिनि। भारत जा भाउ भेण तव्हांखे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, वाह डबल फॉरनेस, वाह। हाणे वैसे बि डबल फॉरनेस ईंदा बाप दादा मिलन में डबल फॉरनेस की ख़ुशी थींदी आहे। केतिरी ख़ुशी आहे, ॾाढी। कोई अहिड़ी चीज़ ई न जंहिंसां तुलना करे सघूं। डबल फॉरनेस में ई ॿुधनि था न, डबल फॉरनेस में ई ॿुधनि था, ॾिसनि बि था। मतिलबु उहो पंहिंजे पंहिंजे शायदि देश में बि हूंदा जो ॾिसनि था ॿुधनि था। अच्छा, इहे साइंस जो साधन तव्हांखे बेहद जी सेवा करणु ॾाढो साथ ॾींदो, सहज सेवा कराईंदो आहे न। तव्हांजी स्थापना जे कनेक्शन सां ई तव्हांजी स्थापना जे कनेक्शन सां इहे साइंस जी बि तीव्र गति थिए थी। मतिलबु जेतिरो असां आत्मा जूं तीव्र गति सां अॻियां वधूं था, ओतिरो साइंस बि ओतिरी तीव्र गति सां अॻियां वधे थी। अच्छा, सभी पांडव समर्थ आहियो न, कमज़ोर त न आहियो न, सभु समर्थ आहियो न, शक्तिशाली। श्री बाबा ऐं ब्रह्मा ऐं शक्तियों समान बाप, सभी पांडव समर्थ आहियो, कमज़ोर त न आहियो, सभु समर्थ आहियो न, ऐं शक्तियों समान बाप आहिनि। शिव जी शक्ति सेना, शक्तियुनि जी शक्ति माया जी ठाहिण वारी आहे। शक्तियुनि जी शक्ति माया जी ठाहिण वारी आहे। अच्छा, अॼु विशेष श्रृंगार करण वारा बि आहिनि। कलकत्ता जा भाउ भेण फूल खणी करे आया आहिनि। सभु जॻह फूलनि सां ॾाढो सुठो श्रृंगार कयो अथनि। इहे बि स्नेह जी निशानी आहे। अच्छा, सुठो आहे, पंहिंजो स्नेह जो सबूत ॾिनो। अच्छा, टीचर्स हथु उठायो। हर ग्रुप में टीचर्स ॾाढी ईंदियूं आहिनि। टीचर्स खे चांस सुठो मिली वेंदो आहे, सेवा जो प्रत्यक्ष फल मिली वेंदो आहे न। अच्छा, सभी हाणे पंहिंजे फीचर्स द्वारा सभिनि खे पंहिंजो फ्यूचर जो साक्षात्कार करायो। ॿुधियो छा करिणो आहे। अच्छा, मधुबन वारा उथो, ॾाढो सुठो। मधुबन वारनि खे चांस सुठो मिलंदो आहे, इन करे बाप दादा चवंदा आहिनि रूहानी चांसलर्स आहिनि। इन करे मधुबन वारा रूहानी चांसलर आहिनि। चांसलर आहियो न, सेवा करणी पवंदी आहे, पोइ बि सभिनि खे मधुबन निवासी राज़ी त करे ई वठंदा आहिनि। इन करे बाप दादा मधुबन वारनि खे कॾहिं भुलिजंदा न आहिनि। मधुबन निवासियुनि खे ख़ासि यादि कंदा आहिनि। मधुबन वारनि खे छो यादि कंदा आहिनि? छो जो मधुबन वारे बाप जे प्यार में मेजॉरिटी पास आहिनि।
मेजॉरिटी बाप सां प्यार अटूट आहे। मधुबन वारनि खे सेवा सां बि प्यार आहे, कम न आहे। मधुबन वारा ॾाढा सुठा आहिनि। इंदौर जोन जे सेवादारी आहिनि। इंदौर जोन वारा हथ उठायो, ॾाढो सुठो। सेवा करण था, समीप अचण जो फल खाइण, सेवा जो चांस वठण था, पुण्य जमा करण, दुआयूं जमा करण। त सभी सेवादारी पंहिंजो पुण्य जो खातो जमा कयो। ये दुआयूं व पुण्य एक्स्ट्रा लिफ्ट जो कम कंदी आहे। अच्छा, देश विदेश जो दूर वेठे भी समीप आहिनि सभी ॿारनि की बाप दादा स्नेह जे दिवस जे रिटर्न में पदम गुणा स्नेह जो यादि प्यार ॾियनि था। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि किथे छा थो वॼे टाइम में, किथे कहिड़ो टाइम आहे, लेकिन जागती जोत अथक ठही ॿुधनि था ऐं ख़ुशि बि थियनि था। बाप दादा ॿारनि जी ख़ुशी ॾिसनि था। चओ सभी ख़ुशी में नचो था न, मन सां नचिजो, हथ पेर न हलाइजो। सभी कंध हिलाइनि था। हा बाबा, जनक बच्ची बि ॾाढो मिठो मिठो मुस्कुराए थी। वैसे त सभु बाप खे यादि कंदा आहिनि, लेकिन केतिरनि जो नाम वठूं। अनेक ॿार इन करे बाप दादा चईंदा आहिनि हर हिकु ॿार पंहिंजे नाम सां पर्सनल यादि प्यार स्वीकार करे। हेॾो वॾो ब्राह्मण परिवार आहे न, भले हाफ कास्ट बि आहिनि, लेकिन मुंहिंजो बाबा त चयो अथनि न, मुंहिंजो बाबा त चयो अथनि। ऐं बाबा चईंदा आहिनि सभु हर हिकु ॿार पंहिंजे नाम सां पर्सनल यादि प्यार स्वीकार करे ऐं कंदा ई रहिजो। अच्छा, सभी हिकु सेकेंड में निराकारी स्थिति में स्थित थी वञो। बाप दादा सभिनि खे ड्रिल कराइनि। बाबा हाणे लिविंग वैल्यूज़ जी ट्रेनिंग हले थी। लिविंग वैल्यूज़, अच्छा, सेवा जा साधन आहिनि। लिविंग वैल्यूज़ कराईंदे कराईंदे पंहिंजे लवली लिविंग जो अभ्यास वधाईंदा रहो, है ना, पंहिंजे लवली लिविंग जो अभ्यास वधाईंदा रहो। अच्छा, बाप दादा अॼु हिकु ॻाल्हि गुलज़ार बच्ची खे चई कि विशेष मुबारक ॾियनि पिया कि ब्रह्मा तन जी सेवा हिन रथ 33 वर्ष पूरा कई। इहे भी ड्रामा में पार्ट हुयो। बाप जी मदद ऐं बच्ची जी हिम्मत ॿई मिलाए करे पार्ट वॼाईंदा आहिनि। अच्छा, सर्व सदा स्नेह जे सागर में समायल हुए, सदा लव में लवलीन रहण वारा, सदा करावनहार आत्मा स्वरूप में स्थित थियण वारा, सदा टे शब्दनि जे शिव मंत्र के प्रत्यक्ष जीवन में लाइण वारा, सदा बाप जे समान मास्टर मुक्ति दाता ठही विश्व जी आत्माउनि खे मुक्ति दिलाइण वारा। अहिड़े सर्वश्रेष्ठ आत्माउनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। अच्छा, दादी जी सां बाप दादा ॻाल्हाइनि था। अॼु जे ॾींहुं बाप ॿारनि खे विशेष विश्व जे साम्हूं प्रत्यक्ष कई। बाप करावनहार ठहिया, ॿारनि खे करनहार ठातई। अच्छा, ये स्नेह जी लहर सभिनि खे समाए ॾींदी आहे। अच्छा, शरीर खे हलाइण जी विधि अची वई आहे न, हलाईंदे हलाईंदे बाप समान अव्यक्त थी वेंदव। सहज पुरुषार्थ आहे दुआयूं, सभिनि खां सहज पुरुषार्थ आहे दुआयूं। सॼे ॾींहं में कोई बि नाराज़ न थिए, दुआयूं मिलनि, इहे फर्स्ट क्लास पुरुषार्थ आहे। सहज आहे, फर्स्ट बि आहे, ठीकु आहे न। शरीर कीअं बि हुजे, लेकिन आत्मा त शक्तिशाली आहे न। त जो तव्हां सभी ॿारनि 14 वर्ष तपस्या कई, वो तपस्या जो बल सेवा कराए थो न। आत्मा जी शक्ति सां ई ब्राह्मण परिवार में एॾी आत्मायूं सेवा करे सघंदियूं आहिनि। हाणे त असां सां तव्हांजा साथी ॾाढा ठही विया आहिनि, सुठा सुठा सेवा जा साथी आहिनि। बसि तव्हांखे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, इहे ई ॾाढो आहे। ठीकु आहे, वरिष्ठ भाउ भेणनि सां बाप दादा ॻाल्हाइनि था। ड्रामा अनुसार जो सेवा जा प्लान ठाहींदा आहिनि, उहे सुठा ई ठाहींदा आहिनि।
हर हिकु सदा संगठन में स्नेह व दुआयूं वठण जे लाइ बालक सो मालिक जो पाठ पको करे ॾियो त अॻियां वधाईंदा उहे हिक ॿ जे वीचारनि खे बि सम्मान ॾींदे उहे अॻियां वधाईंदा हल। हर हिक खे बालक सो मालिक जो पाठ, बालक बि काथे बालक ठहिणो आहे काथे मालिक ठहिणो आहे, उनजो पाठ पको करो, हिक ॿिए खे अॻियां वधाईंदे उहे हिक ॿिए जे वीचारनि खे बि सम्मान ॾियो ऐं अॻियां वधाईंदा हलो, तॾहिं सफलता ई सफलता आहे, तॾहिं सफलता ई सफलता आहे। बाप दादा चवनि था सफलता त थियणी आहे, लेकिन हाणे जो निमित आत्मायूं आहिनि उन्हनि खे विशेष स्नेह जे संबंध में लाइणो आहे। इहे सभिनि जे पुरुषार्थ खे तीव्र ठाहिणो आहे। स्नेह निस्वार्थ स्नेह, जाते निस्वार्थ स्नेह आहे उहे सम्मान ॾींदा बि ऐं वठंदा बि। स्नेह हुजिणो खपे, लेकिन निस्वार्थ स्नेह हुजिणो खपे। जाते निस्वार्थ स्नेह आहे न उहे सम्मान ॾींदा बि ऐं वठंदा बि। वर्तमान समय स्नेह जी माला में सभिनि खे पिरोइणो। वर्तमान समय स्नेह जी माला में सभिनि खे पिरोइणो। स्नेह हिकु अहिड़ी शक्ति आहे, निस्वार्थ स्नेह जो ॾाढो कार्य कराए सघंदी आहे। ज्ञान हर हिकु वटि आहे, लेकिन स्नेह कहिड़े बि संस्कार वारे खे समीप लाइ छॾियो न। उन ॾींहुं बाबा चई शुद्ध भावना, असांजो भाव सुठो हुजे त कहिड़े बि संस्कार वारो असांजे साम्हूं हुन ई भाव सां ईंदो। सिर्फ़ु स्नेह जा 2 शब्द सदा जे लाइ हुनजे जीवन जो सहारो ठही सघंदो, हुनखे जीवन में अॻियां वधाए सघंदो। निस्वार्थ स्नेह जल्द सां जल्द माला तयार करे ॾींदो। निस्वार्थ स्नेह जल्दी सां जल्दी जो रही हुई माला आहे न, 16,108 जॾहिं पूरी माला ठही वेंदी त बसि समाप्ति थी वेंदी है न। हुन में बि विशेष जो 8 ऐं 108 आहिनि, उन्हनि खे त सदा एवर रेडी रहणो। त जॾहिं निस्वार्थ स्नेह जल्द सां जल्द माला तयार करे ॾींदो। ब्रह्मा बाप छा कई, स्नेह सां सभिनि खे पंहिंजो ठातईं, त अॼु हिन जी आवश्यकता आहे न। ईअं आवश्यकता आहे न। सोनीपत जे लाइ मीटिंग थिए थी, हुते अनुभूति कराइण लाइ साधननि जो उपयोग, अनुभूति कराइण जे लाइ साधननि जो उपयोग कीअं करो, उहो बाबा खां पुछनि था। उहो त प्लान ठाहियो था न। हर हिक जे संकल्प वीचारनि खे विशेष मेजॉरिटी स्वीकार करे ऐं ठाहियो। छोकी ॾिसो वैराइटी आत्माएं बाबा खे यादि कंदियूं आहिनि त उन्हनि जी ॿुधी में अलॻि अलॻि प्लान्स बाबा टच कराईंदा ई आहिनि। असांखे सभिनि जो ॿुधी करे उन अनुसार कर्म करणो खपे है न। बाबा छा ॿुधाइनि, हाणे त एॾी सारी आत्माएं बाबा सां बुद्धि योग लॻाए करे प्लान जो बि अचे थो सभिनि जे संकल्प खे सम्मान ॾींदा वञो, स्वीकार कंदा हलो, उहो पोइ ठही वेंदो। अनुभूति तॾहिं कराए सघंदा जॾहिं अनुभूति स्वरूप ठाहींदा है न। असांखे पहिरियों ख़ुदि खे अनुभूति स्वरूप ठाहिणो आहे, तॾहिं असां ॿियनि खे बि कराए सघंदासीं। अच्छा वरदान आहे, दृढ़ता जी शक्ति द्वारा सफलता प्राप्त करण वारा त्रिकालदर्शी आसनधारी ठहो। त्रिकालदर्शी आसनधारी ठहो। दृढ़ता जी शक्ति श्रेष्ठ शक्ति आहे, जो अलबेलेपन जी शक्ति खे सहज परिवर्तन करे ॾे। असांजी दृढ़ता जी शक्ति अलबेलेपन जी शक्ति के सहज परिवर्तन करे छॾंदी आहे। दृढ़ता रखो कि मूंखे संकल्प खे एक्सेप्ट करिणो ई न आहे, मूंखे हेॾे होॾे बुद्धि खे भटकाइणो ई न आहे। बाप दादा जो वरदान आहे, जाते दृढ़ता आहे हुते सफलता आहे। सिर्फ़ु जीअं समय जहिड़ी विधि सां सिद्धि स्वरूप ठहो, जहिड़ो समय ओड़ी विधि सां असांखे सिद्धि स्वरूप ठहिणो। बाबा जो ज्ञान असांजी बुद्धि में पूरो हुजिणो खपे, तॾहिं समय ते कहिड़ो पॉइंट यूज़ करे सिद्धि प्राप्त करणी आहे उहो करे सघंदा आहियूं।
कोई भी कर्म करण खां पहिरियों हुन जे आदि मध्य अंत खे सोचे सम्झी करे कार्य करो ऐं करायो। अर्थात त्रिकालदर्शी आसनदारी ठहो त अलबेलोपन समाप्त थी वियो। तॾहिं सम्झो अलबेलोपन समाप्त थी वेंदो। छा करिणो आहे? कोई भी कर्म करण खां पहिरियों आदि मध्य अंत खे सोचे सम्झी करे कार्य करो ऐं करायो। अर्थात त्रिकालदर्शी आसनदारी ठहो त अलबेलोपन समाप्त थी वेंदो। संकल्प रूपी बीज शक्तिशाली दृढ़ता संपन्न हुजे त वाणी ऐं कर्म में सहज सफलता मिलती। संकल्प रूपी बीज में शक्तिशाली दृढ़ता संपन्न हुजे त वाणी ऐं कर्म सहज ही सफलता थी वेंदो, सफल थी वेंदो। स्लोगन आहे सदा संतुष्ट रही सर्व खे संतुष्ट करण वारा संतुष्ट मणियूं आहिनि। असांखे अगरि संतुष्ट मणी ठहिणो आहे त सदा संतुष्ट रही सर्व खे संतुष्ट कंदा हलो। इन सां ई असां सभु संतुष्ट मणी ठही वेंदासीं। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।